नाज़रीन, नसीराबाद में वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक यूनियन तरफां मुतालबनि जी मञता लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे सिंध टीवी न्यूज़ जो रिपोर्टर अला बख्श कुरैशी। जी नाज़रीन, नसीराबाद में वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक यूनियन पारां एहतजाज किया वियो आहे, जंहिंजी अॻुवाणी चेयरमैन दीन मोहम्मद पंवर, असदुल्ला खोखर ऐं ॿियनि कई आहे। अचो खाइन मालूम करियूं त हिननि जे एहतजाज जो सबब कहिड़ो आहे ऐं संदन मुतालबा कहिड़ा आहिनि। जो ही मुतालबो आहे त अकील जूने जो आहे सखर असांजी हेड ऑफिसूं उन में दादागिरी करे थो, गुंडागर्दी करे, 4 गुंडा वठी उते गुंडागर्दी करे ऑफिसरनि खे ब्लैकमेल थो करे या यूनियन जे वारनि सां बदखलाकी बदतमीज़ी करे थो या को बि उते आर्डर यूनियन वारा कराइनि था कंहिंजी भलाई में या ऑफिसर कनि था उन्हनि खे सज़ा तौर या करे थो, चए थो उन्हनि खे हीअं कयो फलान कयो। एहतजाज असांजो अकील जूने जे ख़िलाफ़ आहे, जंहिं कल्ह सेप्को ऑफिस सखर में दहशतगर्दी करे, गुंडागर्दी करे ऑफिसरनि खे घटि वधि ॻाल्हायो आहे, लेबर खे घटि वधि ॻाल्हायो आहे, असांजे यूनियन खे घटि वधि ॻाल्हायो आहे। असां उनखे चिता ॾियण था चाहियूं त महिरबानी करे पंहिंजी दादागिरी, दहशतगर्दी ऐं गुंडागर्दी बंदि कर। सखर में जेको अकील जुड़े जे कुछ शर पसंद अनासिर पाण सां गॾु करे एशआर ऑफिस में जेका दहशतगर्दी फैलाई आहे, जेका ब्लैकमेलिंग ऑफिसरनि सां कई अथई, जेका बदतमीज़ी कई थी, अॼोको इहे एहतजाज उन्हनि जे ख़िलाफ़ आहे। नाज़रीन, हिननि जो इहो ई मुतालबो आहे त सखर सेप्को ऑफिस में जंहिं अकील जुड़े जे दहशतगर्दी फैलाई आहे, मुलाज़िमनि खे हरासा कयो आहे ऐं हुते पंहिंजी दहशत क़ाइमु करणु थो चाहे, उन जे ख़िलाफ़ ई एहतजाज आहे। हिननि जो इहो ई मुतालबो आहे त खेसि बिना देर नौकरीअ मां बरतरफ़ कयो वञे, हुन जे ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वञे। जेकॾहिं हुन जे ख़िलाफ़ का बि कार्रवाई न थी ऐं हू मुलाज़िमनि खे हरासा करण वारियूं हरकतूं बंदि नथो करे त हिननि जो एहतजाज जारी रहंदो। कैमरामैन सज्जाद कलोड़ो सां गॾु अल्लाह बख्श कुरैशी, सिंध टीवी न्यूज़, नसीराबाद।